अदा पहिरें त नाशाद मला खे जस हुजे जो STV जहिड़ो चैनल खे उजागर कई आहे ऐं असांजी दुआउनि सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु नाशाद खे इहो बि असीं रिक्वेस्ट कंदासीं त शहर जे मसइलनि खे ऐं आसपास जे इलाइक़े जे मसइलनि खे बि उजागर करे ऐं हीउ चैनल अलाह में उमेद आहे त इंशाअल्लाह कामयाबी ॾिसंदो। त हीउ जेको चैनल स्टार्ट कयो आहे नाशन मला वारनि STV जेको वेब TV आहे, इहो हिकिड़ो नई जदीद जिद्दत आई आहे असां वटि वेब TV में। हाणे असां वटि जेके मेन स्ट्रीम मीडिया आहे उन में असांजे एरियाज़ जा जेके इशूज़ आहिनि उहे हाईलाइट नथा थियनि ऐं इन जे हवाले सां इहा हिकिड़ी सुठी मतिलबु कोशिशि आहे जो असांजा जेके बैकवर्ड एरियाज़ जेके आहिनि उन्हनि जे माण्हुनि खे बि पंहिंजो मौक़िफ़ ऐं पंहिंजा मसइला जेको आहे सो अहिड़ा ऐवाननि ताईं ऐं वर्ल्ड लेवल ताईं हाईलाइट करण जे लाइ इहो चांस मिलियो आहे। इन जे लाइ तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि। मोहम्मद अब्बास शाह, अकाउंटेंट टाउन कमेटी चूअर जमाली। एस वेब चैनल तमामु माना हिकिड़ो त शाहबंदर जो पहिरियों वेब चैनल आहे जंहिंजे ज़रिए असीं बाख़बर रहूं था, हर शइ असांखे माना फास्टली मिले थी। जेकी बि वारदात या कंहिं बि क़िस्म जो को बि इंसिडेंट थिए थो तहलके जे अंदरि, इहो फस्ट वाइड चैनल आहे जेको असांखे एट अ टाइम असांखे परफेक्ट न्यूज़ ॾिए थो। अस्सलाम वालेकुम, आउं ग़ुलाम मुस्तफ़ा मक्सी हाई स्कूल चूअर जमाली जो FA पियो ॻाल्हायां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे इलाइक़े जा दोस्त जेके आहिनि से STV में कमु करे रहिया आहिनि। असांखे इहा उमेदु आहे त उहे मसइलनि ते निशानदेही कंदा ऐं असांखे इन लाइ ॾाढी ख़ुशी। रहमान रहीम ऐं थोरा तो या दोस्तनि जो जंहिं शाहबंदर प्रेस क्लब जे सद सां इहे हिकिड़ो सोशल वेब चैनल खोलियो आहे जेको हिते हो कोन, इहो फस्ट में इहो आहे जेको दोस्त कमु करे रहिया आहिनि ऐं असांखे इन्हनि दोस्तनि मां उमेदु आहे त हिते चाहे तरक़ियाती कम हुजनि, चाहे मंशात जा हुजनि, या कहिड़ो बि क्राइम हुजे, उन ते हे परफेक्ट बर वक़्तु इन चैनल खे मीडिया ज़रिए ॾाढो पेश कंदा। असां दोस्तनि जा तौरात आहियूं जिन मन असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾिनो ऐं असीं इन मां पूरी उमेदु आहियूं त इंशा ताला इहे दोस्त तमामु सुठे अंदाज़ में इन चैनल खे अॻियां आणींदा। थैंक यू।